जैसे हलंदा से सरकार फरमाए वञो जेको जेको घर में कुछ भी अथव खणी अचो त उहो खपाए कुछ सामान वठा। हज़रत उमर चयो त अॼु मां एतिरो सामान खणी वियो अबू बकर सिद्दीक़ खां मूंखे आग खटणी आहे, नंबर खणणो आहे। हज़रत उमर वियो सॼे घर खे अध अध कई, अन्न अधु, थांव अधु, कपिड़ा अधु, सामान अधु, पैसा अधु, सभु अधु कई। ऐं अमीर हो वॾो सामान खणी अचे सरकार ॾियारो ढेर करे वई। अबू बकर वियो वञी घर में पंहिंजी चादर विछाई, हिकिड़ी चादर ॿी चादर घर वारनि खे चई ॻाल्हि ॿुधो, पाइण वारा लटा बि रखो, खाइण वारी जेका मांदी अथव रखो, बाक़ी जो सॼो सामान खणी सुई सके सूधो हिन मुंहिंजे चादर में, मां घर कुझु न रखां। छो महबूब ते ॾुखियो वक़्तु आयो आहे, उन रूम वारे बादशाह सां मिलण था वञूं, कुझु बि कोन्हे को बचंगियूं विड़ायूं, न तीर बचियो आहे न तलवार बची आहे। महबूब जे साहब जे लाइ सामान ख़रीद करणो आहे, घर में कुझु बि न रखंदुमि, सभु खणी गंदियूं ॿधई, पाण खई पंहिंजे नौकरनि खे, पंहिंजी कमीज़ लाइ बि उन में विधई, पंहिंजो पटको लाइ बि उन गंज में विधई, हिकिड़ी चादर पाण खे ॿधी, बबूर जा कंडा जीअं थींदा आहिनि इन कंडा हा बबूर जे वण जा अरबन में उन कंडनि सां चादर खे टाके हुआ पाए, मथे ते वॾी भली ॿधीअ जो सरकार ॾियारो आहे। सुभान अल्लाह। इस्लाम छा थो चए, तव्हां ज़कात घणी ॾियो, मिल्कियत मां घणी ॾियो, 40%। ऐं असां उहा ॾियण लाइ 40% छा थींदी आहे, छा आहे लख में 2.5 रुपया थींदा, छा थींदा, कहिड़ी वॾी मिल्कियत आहे लख ते 2.5 रुपया अल्लाह जे नाले ते ॾियण, ऐं ॾियण तुंहिंजो कमु आहे। बकाया पैसा सभु पाक करण मुंहिंजे अल्लाह जो कमु आहे। सुभान अल्लाह। 2.5 कढ बाक़ी तुंहिंजा पैसा पाक, पर इन नाले तूं व्याज जा वठी अचे 2.5 कढ त पोयां पाक, इहो न हलाल जाओ। न त ॾिसो त किरोना वायरस शुरू थी वियो आहे, वरी शुक्र कयो अल्लाह ताला तव्हांखे हलाल जानवर खाइण जे लाइ ॾिना आहिनि। 14 सदियूं गुज़री अथव, मोहम्मद मुस्तफा चई वियो त बकरी हलाल, भिंड हलाल, गऊ हलाल, मेह हलाल, साॻी चवां कुकड़ कबूतर पखी परिंदा इहे हलाल, हराम मुस्तफा असांखे जले वियो, छो त मुस्तफा खे ख़बर हुई भली केतिरी बि तरक़ी कनि, चंड ते पहुचनि, जहाज ठाहिनि, तमामु ठाहिनि, लेबासियूं ठाहिनि, तमामु जूं डॉक्टरी हिन वटि पैदा थींदी, पर मुंहिंजी शरीयत ते न हलंदा, हराम खोर थींदा, अहिड़ा वायरस लॻंदनि जो दवा पंहिंजी बि कान लॻंदनि। इन करे असांखे चई ग़रीब हूंदव, गुरबा हूंदव, पढ़ियल हूंदव, अणपढ़ियल हूंदव, डॉक्टर तबाह न थींदव, साइंसदान तबाह न थींदव, लेबासियूं तमामु वटि न ठहंदियूं। इन करे मां तव्हांखे अॻे ई हलाल जानवर, हलाल पखी, हलाल खाधा ॾसे वञाव, जिन में अहिड़ा वायरस पैदा ई न थियनि। बाक़ी तव्हां बि हुननि सां अनुभव हाणे उहे तमामु हुननि वारा वायरस तव्हां सीपे में ठहे, हितों जा छोरा भगा छोरी भगियूं, असांजे बालकनि बि चयो त वारो जो छोरा हाणे एॾे पढ़ो छो त इहो एॾे सीपे तो ठहे, चाइना हिते ईंदी, हिते चाइना जूं वॾियूं कंपनियूं लॻंदियूं, हाणे पढ़ी पे ओॾो अचो, वॾी वॾी नौकरी तव्हांखे मिलंदी। तकड़ में वॾनि माण्हुनि पंहिंजा पुट ओॾे मोकिलिया, हाणे मोटिया था अचनि, सभिनी खे वायरस लॻल आहे। हाणे पीउ माउ पुट धर्मदार आहिनि, हुकूमत थी चए हिननि खे काॾे न कढो। ओ भाईजान, मोहम्मद मुस्तफा चयो तव्हां लेबास न टायो, जहाज न टायो, हलाल तो न सेवा, इहो खाओ कमायो, तव्हांखे वायरस न लॻंदो। आई कूड़ता आनंद ये जेके हाणे हलंदो आहे न फेसबुक ते, व्हाट्सएप ते, इन्हनि ते भई छेले में बि ज़ाहिर थियो आहे, बकरे में बि ज़ाहिर थियो आहे, मुर्गी में बि इहो हराम पैदा कंदो आहे। इन करे त मुस्लमाननि खे हाणे पंहिंजे दीन ते यकीन पको थी वेंदो त हराम में बीमारियूं न, हलाल में शिफ़ा आहे। इन करे कूड़ ते तव्हांजे जोगिरे नथा त भाई बकरे में बि ज़ाहिर थी वियो, साईं खे मां कुकड़ियुनि में ज़ाहिर थी वियो, कुझु बि कोन्हे को, चल पखियुनि परिंदनि खे, चल जानवरनि खे मुंहिंजे ख़ुदा हलाल कयो आहे, उन्हनि में अहिड़ा वायरस पैदा ई न आहिनि। ख़ुदा वॾो रब बोलियो
करे में पैदा न थींदा आहियो प्रजा कंदा ताने ऐं तव्हां जो एतकाद भॼण था चाहिनि त बताए जो ईमान मज़बूत थी वञे त असांखे सचो आहे चमड़ में कुअर खाइण वारा पकड़जी विया असां ग़रीब गुरबा साधू ने धार्मी कुकुर खाइण वारा बि घुमंदा न यकीन रखो तव्हां जे टेम हलाल जानवर में अहिड़ो वायरस नथो पैदा थी सघे यो यकीन न करे छो खुदा ते पंहिंजे ते भरोसो रखो अगर थी हा त असांखे 14 सदियूं गुज़री वञनि असां रिट बकरी ऊंट मेह डाक वग़ैरह इहो कुकुर वग़ैरह खाईंदा पिया अचूं इहे हलाल जानवर असां खाईंदा पिया अचूं असां में खुदा अहिड़ा वायरस पैदा ई न कया जॾहिं अहिड़ा वायरस आया मुसलमान का काल में के हज़रत अबू बकर सिद्दीक़ ने बोलो टाइम पूरो थी वियो